पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त कंहिं बि सियासी पार्टी 28वीं तरमीम आणण जी ॻाल्हि नाहे कई, मीडिया ते अफ़वाह हली रहिया आहिनि। निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त 28वीं तरमीम बाबति खेनि का बि ॼाण नाहे। सूबनि ख़िलाफ़ का ॻाल्हि साम्हूं आई त पंहिंजो चिटो मौक़िफ़ रखंदासीं। संदसि चवणु आहे त लाहौर में लिकायल मंशियात विकिणींदड़नि खे पकिड़े जेल भेड़ो कयो आहे। सिंध में धाड़ियल कल्चर ख़िलाफ़ बि रेंजर्स ऐं पुलिस खां वॾा ऑपरेशन कराया विया आहिनि। निसार अहमद खोड़े जो वधीक चवणु आहे त कराची में रेंजर्स ऐं पुलिस जे ऑपरेशन खां पोइ बोरी बंदि लाश मिलणु बंदि थिया। कारोकारी जहिड़ी कुधी रस्म जे हवाले सां मुआशरे में सोच तब्दील करण जी ज़रूरत आहे। आम ख़बर खां वाक़िया ॾियूं पिया। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त कंहिं बि सियासी पार्टी 28वीं तरमीम आणण जी ॻाल्हि नाहे कई, मीडिया ते अफ़वाह हली रहिया आहिनि। निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त 28वीं तरमीम बाबति खेनि का बि ॼाण नाहे। सूबनि ख़िलाफ़ का ॻाल्हि साम्हूं आई त पंहिंजो चिटो मौक़िफ़ रखंदासीं। संदसि वधीक चवणु आहे त लाहौर में लिकायल मंशियात विकिणींदड़नि खे पकिड़े जेल भेड़ो कयो आहे। सिंध में धाड़ियल कल्चर ख़िलाफ़ बि रेंजर्स ऐं पुलिस खां वॾा ऑपरेशन कराया विया आहिनि। निसार अहमद खोड़े जो वधीक चवणु आहे त कराची में रेंजर्स ऐं पुलिस जे ऑपरेशन खां पोइ बोरी बंदि लाश मिलणु बंदि थिया। कारोकारी जहिड़ी कुदी रस्म जे हवाले सां मुआशरे में सोच तब्दील करण जी ज़रूरत आहे। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त कंहिं बि सियासी पार्टी 28वीं तरमीम आणण जी ॻाल्हि नाहे कई, मीडिया ते अफ़वाह हली रहिया आहिनि। निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त 28वीं तरमीम बाबति खेनि का बि ॼाण नाहे। सूबनि ख़िलाफ़ का ॻाल्हि साम्हूं आई त पंहिंजो चिटो मौक़िफ़ रखंदासीं। निसार अहमद खोड़े जो वधीक छा चवणु हुयो, मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बाबर सरफराज़ तुर्क। बाबर, आगाही ॾिजो हिन हवाले सां निसार खोड़े जो वधीक छा चवणु हुयो? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो हाशमी हाउस जे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कंहिं बि सियासी पार्टी नाहे चयो त 28वीं तरमीम था आणियूं उहे सोशल मीडिया पे हलाया पिया वञनि, उन ख़िलाफ़ का बि बाबति ॼाण नाहे। बाक़ी सूबनि ख़िलाफ़ का बि ॼाण आई त उन ते असां पंहिंजो चिटो मौक़िफ़ रखंदासीं। उन वधीक चयो त असां मंशियात वारनि खे पकड़ियो आहे, जिन खे लाहौर में लिकाए वेठा हुआ। असां उन्हनि खे पकड़े अदालत में पेश कयो आहे, जेल भेड़ो कयो आहे। उन हिकु सवाल जो जवाब चयो त असां धाड़े कचरे ख़िलाफ़ रेंजर्स ऐं पुलिस खां वॾा ऑपरेशन कराया आहिनि, पर जिते वॾनि वॾनि शहरनि में पूरे बोरी बंदि लाश मिली रहिया हुआ, उते असां ई रेंजर्स ऐं पुलिस खे पाबंद करे उते ऑपरेशन कराए, जंहिं बैदि मारा मारी थी बोरी बंदि लाश मिलणु बंदि थिया। सिंध हुकूमत सभ खां पहिरीं कारोकारी ख़िलाफ़ असेंबलीअ में कानून आंदो। असां 18 सालनि खां घटि उमिरि वारे शादी ख़िलाफ़ बि कानून आंदो। बाक़ी वाट विंदड़नि खे जले कारोकारी करे माण्हुनि जी सख़्त लफ़्ज़ में मदद कजे, अहिड़े उते मुआशरे में सोच खे तब्दील करण जी ज़रूरत आहे। जी ठीकु आहे बाबर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।